अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर उमर खैबर में खबर शामिल कयूं था। आसिफ अली मल्लाह जी खैबर ऐं उॾेरोलाल ऐं उन जे आस पास सिंध हुकूमत जे हुकुमनि ते अमल कंदे स्मार्ट लॉकडाउन लॻण करे पुलिस तरफ़ां कारोबारी मर्कज़ बंदि कराया विया। तफ़सील मूजिब खैबर ऐं उॾेरोलाल ऐं उन जे आस पास वारनि इलाइक़नि में हुकूमत तरफ़ां जुमे ऐं आचर ते स्मार्ट लॉकडाउन जे हुकुम जी पायदारी कंदे डिप्टी कमिश्नर मटियारी जे हुकुम ते पुलिस पारां खैबर ऐं उॾेरोलाल जा कारोबारी मर्कज़ बंदि कराए छॾिया, जॾहिं त होॾां दुकानदारनि मीडिया अॻियां ताईं ते चयो त अहिड़े महांगाई जे दौर में वरी सिंध हुकूमत तरफ़ां लॻायल लॉकडाउन ॼण ग़रीबनि जे घरनि जी चुल्हियुनि ते पाणी हारण बराबरि आहे। जीअं त तक़रीबन असांजा दुकान किराए ते वरितल आहिनि। हुकूमत तरफ़ां हफ़्ते में 2 ॾींहं जुमो या आचर ते कारोबारी मर्कज़ बंदि करण करे पुलिस ज़ोरी असांजा दुकान बंदि कराए छॾिया, जंहिंसां असांखे वॾो नुक़सानु थींदो। उन मौक़े ते रेड़नि ते भाॼियुनि खपाइण वारनि मज़दूरनि चयो त महांगाई जे दौर में हुकूमत तरफ़ां ग़रीब आवाम खे सब्सिडी ॾियण बदिरां लॉकडाउन बहाने बेरोज़गार करे बुख मारण चाहे थी। असां वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान के पुरज़ोर अपील कयूं था त खुदारा ही लॉकडाउन ख़त्म करे असांजे बच्चनि खे बुख ऐं बदालीअ खां बचायो वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।